रेशम रेशम जहिड़ियूं बाहों, रेशम रेशम जहिड़ियूं बाहों, हसीनन में हुन जो वॾो नाम आहे, ॾिसण सां ई पवंदो ठरी आहे। रेशम रेशम जहिड़ियूं बाहों, छा त नसीबा मुंहिंजो मोलाई, मां बि ममताज़ चे चूंडे दिल लॻाई। जहिड़ी सूरत तेहड़ी सीरत, काॾहूं आदई। शायरी थोड़ी विसरी वई, उथंदे जॾहिं शेर खयुमि न त कलाम ई मूंखे सम्झ में न आयो, छो त एतिरो जल्दी ओचितो अची वेंदो आहे असांजो डायरेक्टर जो असांखे ख़बर ई न पवंदी। वालेकुम, मां सभिनी खे हैदर कादरी तरफ़ां भलीकार चवंदुसि। ऐं जीअं त सी बि एॾो काफ़ी अची वियो आहे ऐं अवां ख़ासि करे सभई राति जो टाइम आहे, कंबल्स में या पंहिंजे रिलियुनि में या सवड़नि में, असांजे ख़ासि करे जेको असांजो सकाफ़ती कल्चर जेको असांजो बिस्तरो आहे उहो आहे सवड़ रिलियूं। सो कंबल त माशाल्लाह उहो बि असां सभु पाईंदा आहियूं, पर जेको असांजो कल्चर आहे उन में अवां बिल्कुलु वेढ़िया पिया हूंदो। ख़ासि करे असांजे सिंध में त एतिरे ज़बरदस्त तरीक़े सां सीउ हूंदो आहे ऐं उन सीअ खे इंजॉय करण जे लाइ असांजा जेके ख़ासि करे नंढड़ा ॿार हुजनि, पका पोढ़ा हुजनि। हिकिड़ो मूंखे कलाम थो यादि अचे जेको कंहिं दौर में हिकिड़ी फिल्म में मां ई ॻायो हुयो ऐं उहा धरती टेलीविजन नेटवर्क जी फिल्म हुई, दीनू फिल्म। उन दीनू फिल्म में हिकिड़ो कलाम हो, उन में उन जो हिकिड़ो मिसरो मूंखे यादि थो अचे। अमर लसी थी विलोड़े ऐं बाबो गाह थो गाहे, अधी भरे थी पाणी ऐं अधो थो माल चराए, सर्द रात में वेही ॾाढो सबके किसा ॿुधाए, सबके किसा ॿुधाए। छेड़न जी बाहि ते थो चाचो चाहे पचाए, चाचो चाहे पचाए। वकड़ ॾई शह परखे जेकी लोॾे बाहूं घुमनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू। मथे ते टोपी कुल्हे ते अजरक जेकी पाए घुमनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू। जी हा नाज़रीन, मथे ते टोपी कुल्हे ते अजरक जेकी पाए घुमनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू। अॼु अव्हां सां हिकु अहिड़ो ज़बरदस्त महिमान, मां चाहींदुसि कि वॉल्यूम थोरो घटि कयो वञे ताकी, छो अॼु मुंहिंजो आवाज़ बि थोरो वेठल आहे ऐं मूंखे काफ़ी ज़ोर लॻाइणो थो पवे ॻाल्हाइण में, इन जे करे अॼु हिकिड़े ख़ूबसूरत महिमान सां गॾु अव्हां सां गॾु प्रोग्राम, उन सां गॾु प्रोग्राम कंदुसि। ऐं हीअ कुर्सी जेका तव्हां ॾिसो था उन स्पेशल गेस्ट जे लाइ हीअ कुर्सी रखी वई आहे ऐं उन गेस्ट जूं ॾाढियूं ज़बरदस्त ऐं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु जेकॾहिं तव्हां सम्झो गेस्ट सां असांजो ॾाढो सुठो आहे त तव्हां ज़रूरु उन सां बि ॻाल्हि ॿोल कजो। सो अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में हिकु नंढड़ो गेस्ट, हिकिड़ो चाइल्ड गेस्ट, अव्हां ईअं सम्झो अॼु मौजूदु खणी हिते हाज़रीन में न आहियो पर नाज़रीन ई आहियो, पर मां चवंदुसि त तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में असांजो नंढड़ो गेस्ट जंहिंजो नालो आहे आयत बतूल। अस्सलाम वालेकुम। आयत, सभ खां पहिरियां त तव्हां पंहिंजो पूरो नालो ॿुधायो। My name is Ayat Batul, daughter of Haider Qadri. My name is Ayat Batul and daughter of Haider Qadri. बाबा हैदर कादरी जी हीअ
धी आहे आयत बतूल ऐं आयत अॼु मुंहिंजे शो में मूंसां गॾु काफ़ी ज़िद कयो त पापा मां तव्हां सां गॾु हलां सो मां चयो ठीकु आहे मूंखे काफ़ी टाइम खां चवंदी ईंदी पर अॼु जो आयत खे मां वठी आयो आहियां हीअ जेको आयत जो हेयर स्टाइल तव्हां ॾिसो था हूअं त आयत जा वार काफ़ी सिल्की आहिनि पर अॼु असांजे MH गोरी जेको असांजो मेकअप आर्टिस्ट आहे उन क्रिम्पल स्टाइल हेयर ठाहियो आहे आयत जो सो आयत सभ खां पहिरियों असांजे नाज़रीन सां बि कुझु ॻाल्हाए जेके तव्हां आयो अस्सलाम वालेकुम तव्हां ख़ुशि हूंदव लेकिन तव्हां जॾहिं बि ॿाहिरि निकिरो त मास्क पाए निकिरो हैंड सैनिटाइज़र कयो ऐं पाण खे सोशल डिस्टेंस कयो सोशल डिस्टेंसिंग थी चवे त कयो सो हिननि खे स्कूल में काफ़ी कुझु इहो पढ़ायो वञे थो जेको सम्झायो वञे थो स्कूल में सो आयत मां चाहींदुसि त पहिरियां हिते वेहंदी आयत ठीकु आहे हिते वेहंदी ऐं आयत खां पुछंदासीं आयत कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे 2 क्लास में आयत पढ़ंदी आहे ऐं आयत जो फेवरेट कलर छा आहे ग्रेट रेड कलर आहे आयत जो फेवरेट कलर रेड आहे ऐं कार्टून कहिड़ो पसंदि आहे डोरीमोन ऐं ॿियो मिस्टर बीन ऐं बसि इहे ॿ डोरीमोन मुझे बचाओ ये अच्छा इहो कार्टून पसंदि आहे ठीकु आहे अच्छा जेकॾहिं आयत खां असां पुछूं असांखे कोई हिकिड़ो पोइम ॿुधाए त आयत ॿुधाईंदी छा ॿुधाईंदो तव्हां रमजान के रोजे आए हम झूम झूम जाएं हम रोजा रखना चाहें लेकिन घर वाले फरमाएं अगले साल 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 रमजान के रोजे आए हम झूम झूम जाएं हम रोजा रखना चाहें लेकिन घर वाले फरमाएं अगले साल 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 अच्छा अगले साल भला अगले साल मतिलबु इन जे करे त तव्हां नंढड़ा आहियो इन जे करे हा न अच्छा इहा तव्हांखे ख़बर आहे त तव्हां नंढड़ा आहियो हा ठीकु आहे पर मूंखे चवंदी आहे आयत त पापा मां हाणे वॾी थी वई आहियां जेके ॿिया ॿार आहिनि उहे नंढा आहिनि हा न ठीकु आहे अच्छा आयत खे अॻिते वॾो थी करे छा थियणो आहे टीचर थियणो आहे अच्छा तव्हां इहो ॿुधो हूंदो ज़्यादातर असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त ज़्यादातर असांजे उन दौर जा जेके ॿार पायलट ऐं इंजीनियर डॉक्टर इन्हनि जो काफ़ी हिकिड़ो रुझान हूंदो हो पर आयत शुरू खां वठी जॾहिं अञा त हीअ हाणे काफ़ी वॾी थी वई आहे पर सफ़ा जॾहिं नंढी तॾहिं खां वठी हिन जी जेके हॉबीज़ रही हुन जी एक्टिविटी जेका रही आहे उहा टीचिंग माना मतिलबु टीचर थियण जो हिनखे ॾाढो शौक़ु आहे सो मां चयो आहे ठीकु आहे जेका आयत खे टीचर थियण जो शौक़ु आहे हिन खां वधीक छा घुरिजे जो टीचर तमामु वॾी हिकिड़ी हैसियत रखे थो फॉरेन में टीचर मतिलबु उते वज़ीर आला आराम सां थी सघिजे थो ऐं वॾा एग्ज़ाम्स पास करे सघनि था पर उते जेको मुश्किल में मुश्किल आहे टीचर थियणु आहे छो त टीचर हिकु अहिड़ी हस्ती हूंदो आहे जेको तव्हांजो बेस यानी की तव्हांजी क़ौमुनि जो बेस मज़बूत कंदो आहे सो टीचर एतिरो वसी ऐं ॾुखियो कमु आहे असांजे मुल्क में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो थोरो ॾुखु थींदो आहे त उस्ताद जेको आहे टीचर उहो उनजी माना तव्हांखे एतिरो ॿुधाए छॾियां त जेकॾहिं कोई कुझु न करणु चाहींदो आहे या कंहिंखे कुझु न ईंदो आहे न भला मास्तरी वठाए छॾियोसि यार सो इन शोबे जो वॾे में वॾो ख़्यालु रखंदा कयो अच्छा आयत हिन वक़्तु असां नाज़रीन सां बि थोरो ॻाल्हाईंदासीं असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि ठीकु आहे सो तव्हां कॉल करे सघो था ऐं शौक़िया सिंगर सेगमेंट में हिन वक़्तु तव्हां शामिलु आहियो मूंसां गॾु ऐं तव्हां पंहिंजे पसंदि जो गानो ॿुधाए सघो था सुठे तरीक़े सां ऐं आयत सां बि गुफ़्तगू करे सघो था जेकॾहिं आयत खां कुझु पुछिणो हुजे त फस्ट टाइम आयत कंहिं शो में मूंसां गॾु आई आहे ऐं थोरो मूंखे लॻे थो त जंहिं क़िस्म जी हिन जी हूअं एक्टिविटी या जेको कुझु ॻाल्हाईंदी आहे मूंसां अॼु थोरो नर्वस आहे पर जेकॾहिं हीउ थोरो माहौल हुनखे मिलियो त हीअ काफ़ी एक्टिव थी वेंदी सो हिन वक़्तु पाण कॉल्स तव्हां करे सघो था असांखे असांजे शो में ऐं इन सां गॾु गॾु मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 200 मेंबर्स माण्हुनि जूं असां लिस्ट ठाहे चुका आहियूं जिन में हाणे तव्हांखे असां उहे गिफ्ट्स जेके माण्हू मूंखे पुछंदा आहिनि त हैदर भाई अञा ताईं असांखे गिफ्ट्स न मिलिया आहिनि ऐं मां इहो ई चवंदो आहियां त भई ॻाल्हि इहा आहे तव्हांजा जेके बि गिफ्ट्स जॾहिं सभु गॾु थींदा आहिनि उन्हनि सभिनीनि जूं असां लिस्ट ठाहे करे जॾहिं मोकिलींदा आहियूं त उहो हिकिड़े टाइम ते ई मोकिले छॾींदा आहियूं ताकी सभिनि ॾे बि उहो पहुचे ऐं असांजो हिकिड़ो ॾींहुं असांजो ज़ाया थिए सो हिन वक़्तु उहो लिस्टूं ठही चुकियूं आहिनि छो त हिन में ॾुखियो प्रोसेस इहो हूंदो आहे तव्हांजे लाइ त हिकिड़ी कॉल हूंदी आहे ऐं हिकिड़ो गिफ्ट हूंदो आहे पर असांजे लाइ इहे काफ़ी माण्हू हूंदा आहिनि इन जे करे असां
उन्हनि जूं लिस्ट उन्हनि जूं एड्रेसिस प्रॉपर तरीक़े सां ऐं कोशिशि कयो त जेके जेके तव्हां नंबर या एड्रेस ॾिनियूं आहिनि उहे प्रॉपर हुजनि छो त असां अॻे दफ़े बि जॾहिं असां गिफ्ट्स मोकिलिया हुआसीं त उन्हनि में कुझु माण्हुनि जा नंबर जेके हुया उहे बंदि पिया वञनि ऐं कुझु जा गिफ्ट्स वापसि आया हुया सो ईअं न थिए हिन वक़्तु लाइन ते ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह सब खैर मोहम्मद जुमन साहब तो सही नवाब शाह खां साईं जुमन सतो साहब ठीकु लॻा पिया आहियो ख़ुशि आहियो जल्दी जल्दी में मूंखे हिकिड़ो कलाम ॿुधायो ऐं हिकिड़ो वक़्तु थियो आहे ब्रेक जो बि जल्दी जल्दी ॿुधायो पुनल पराए ॾेह में त वञी कया वठाण ओ ॾुखियो कई असांखे वञी सुखियो कई पंहिंजो पाण अहिड़नि माण्हुनि साण मूं त नाकुनी वड़ायो वाह साईं हिकु मौत मुए जो आ भव सोना ॿियो तो मन थो ते ड्र सोना हिकु उमिरि में जानी छा जीअंदुसि कमुकार कंदुसि या प्यार कंदुसि छा मिलंदुसि तोखे छा ॾिसंदुसि मूंखे उमिरियूं हुजनि हा सव सुहिणा हिते उमिरियूं ठीकु आहे भाउ ठीकु आहे थैंक यू सो मच ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू असां सुठी तरीक़े सां शौक़िया सिंगर सेगमेंट खेॾूं पिया अवां सभु रेडी रहूं ऐं कॉल कयो जल्दी काॾे बि न वञो असांखे जॉइन कयो धरती जो जमालो वाह वाह जमालो शौक़िया सिंगर सेगमेंट में मां खे भली कार चवंदुसि ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों जेको असांजो कॉलर हुयो उहो जुमन सहतो साहब हुयो जिन कलाम ॿुधायो ऐं अव्हां हिन वक़्तु जॉइन करे सघो था ऐं बाक़ाइदे हिन कॉम्पिटिशन में हिसो वठी सघो था ऐं सुठे तरीक़े सां तव्हां जेकॾहिं सम्झो था त तव्हां बहितर खां बहितर ॻाए सघो था ऐं मोहम्मद जुमन सहतो साहब खे बि कटे सघो था त पोइ तव्हां जल्दी असांखे कॉल कयो असांजो नंबर तव्हांजी स्क्रीन ते अचे पियो सो असां सां गॾु असांजो महिमान बि मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे आयात ऐं आयात केॾो क्रम्पिल स्टाइल करे वेठी आहे पंहिंजे वारनि जो सो हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम ड्रॉप थी वई कॉल ड्रॉप थी वई आयत जंहिं अंकल ॻायो मोहम्मद जुमन सहतो उनजो तव्हां आवाज़ु ॿुधो आवाज़ु ॿुधो न सही हो ठीकु आहे तव्हां बि थोरी हेल्प कजो त हिननि मां केरु बेस्ट आहे सिंगर अॼु जेके बि ॻाइनि था उन्हनि जो आवाज़ु असांखे न चेक करिणो हूंदो आहे ठीकु आहे पोइ उन्हनि में जेको सुठो हूंदो आहे सो उन अॼु तव्हांजो बि इअं सम्झो फस्ट एग्ज़ाम आहे त छा इन तरफ़ बि आयत एतिरो ज़हन रखे अथी इहा ख़बर अथसि त केरु बेस्ट आहे केरु न आहे ठीकु आहे लाइन ते सुधा केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भाउ केरु गुड नेम कहिड़ा असांजी ज़ुबैर अहमद चांडियो थो ॻाल्हायां शहदाद कोट शहर मां ज़ुबैर अहमद चांडियो जी हा अल्हम्दुलिल्लाह जी ज़ुबैर भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो फर्स्ट क्लास असांजो महिमान तव्हां ॾिठो अॼु जी असांजो महिमान ॾिठो आहे अॼु शो में असां शायदि महिमान न साईं अच्छा त हाणे जॉइन कयो आहे जी ठीकु आहे असांजो महिमान तव्हां ॾिसजो जेकॾहिं तव्हांखे नज़र अची वञे त पोइ महिमान सां बि गुफ़्तगू कजो आयत मुंहिंजी डॉटर अॼु मूंसां गॾु आहे अॼु असांजी गेस्ट आहे ऐं उन फस्ट में पंहिंजा पोइम बि ॿुधाया ऐं उन्हनि काफ़ी थोरो इंटरव्यू बि ॾिनो आहे असांखे सो बहरहाल तव्हांजी गुफ़्तगू कराईंदासीं हिन वक़्तु कलाम कहिड़ो था ॿुधायो तव्हां कलाम जी साईं ज़ुबैर अहमद चांडियो साहब तव्हांखे असांजे हिन शो जी सेगमेंट जी ख़बर आहे शौक़िया सिंगर सेगमेंट में तव्हां कॉल कई आहे या ईअं ई तव्हां कॉल कई आहे जी साईं जी साईं जी ॾिठो बि आहे साईं ॿ टे ठीकु दफ़ा आहे कलाम ॿुधायो जी साईं असांखे वो सोना विसरे न छॾिजो असांखे वो सोना
विसारे न छॾिजो ॾही प्यार दिल में ॾही प्यार दिल में विकारे न छॾिजो असांखे सोना विसारे न छॾिजो खिलण जी दौलत हमारी बिनतिया खिलण जी दौलत ठीक आहे ज़ुबैर अहमद भाउ ठीक आहे तव्हांजो हिसो शामिल थी चुको आहे तव्हां कॉम्पिटिशन में तव्हांजी कॉल असां शामिल कई ऐं तव्हां कलाम ॿुधायो जुमन सातो साहब पहिरियों कॉलर हुया उन खां पोइ तव्हां कॉल कई आहे ऐं हिन वक़्तु अञा मुक़ाबिलो जारी आहे पर अञा उहो जेको हेल्दी कॉम्पिटिशन असां कंदा आहियूं असां वटि जेकॾहिं सिंगर्स ईंदा त उहो हेल्दी कॉम्पिटिशन थी वेंदो सो हिन वक़्तु असां सुठे तरीक़े सां पंहिंजे हिन सेगमेंट खे खेॾी रहिया आहियूं ऐं जीअं त सवेर मां ॻाल्हि कई त असां लिस्ट उहे ठही चुकियूं आहिनि जेके अव्हां जा जिन जिन जा बि गिफ्ट्स निकिरी चुका आहिनि ऐं काफ़ी जे दोस्त कॾहिं कॾहिं कॉल करे पुछंदा आहिनि हैदर मां अञा गिफ्ट न मिलियो आहे सो हाणे तव्हां ताईं गिफ्ट्स मिलंदा पोइ इनशाला या सुभाणे या पहिरीं मां तव्हांजी उहा लिस्ट सॼी ॿुधाईंदुसि त किन किन माण्हुनि जा गिफ्ट्स आहिनि जिन जिन ॾे असां उहे मोकिले रहिया आहियूं ऐं जीअं ई तव्हांखे उहे गिफ्ट्स मिलनि त तव्हां ज़रूरु असांजे पेज ते पंहिंजो इंफॉर्म ज़रूरु कंदा कयो ताकी असांखे ख़बर पए त तव्हां ताईं उहे गिफ्ट्स पहुचनि था सो लाइन ते सूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जाफर से लाको सचिनकोट कराची लियाकत साईं जी बाबा कीअं आहियो सर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे दुआ आहे माशाअल्लाह हिन वक़्तु टीं कॉल अव्हां जी आहे ऐं ॾिसूं था त तव्हां अॼु कहिड़ो कलाम था ॿुधायो दुनिया वालों से गुजर जाए वो तो प्यार नहीं आना चाहो तो कोई राहों में दीवार नहीं आना चाहो तो कोई राहों में दीवार नहीं फासले सदियों के एक पल मिटाना होगा तुझको आना होगा तुझको आना होगा जिसकी सच्चा है तो फिर वायदा निभाना होगा सही शौकिया सिंगर आहे ऐं सेगमेंट में एंटरटेनमेंट त आहे ई आहे माशाअल्लाह सो थैंक यू सो मच भाउ लियाकत आयत केरु सुठो ॻाए थो मतिलबु ही अंकल सही हुया या हू जेको हिन खां अॻु में अंकल ॻाए विया आहिनि ही अंकल सही हुया हिन खां पहिरियां वारे खां ही अंकल सही हुया आयत लियाकत साईं तव्हांखे आयत जो वोट मिली वियो आहे असांजे हिन महिमान जो सो हिन वक़्तु अञा मुक़ाबिलो असांजो जारी आहे अव्हां सभई कॉल करे सघो था जेकॾहिं तव्हां सम्झो था स्क्रीन ते नंबर अचे पियो ऐं विलिंग आहियो काफ़ी माण्हुनि खे वरी थोरो हिजाब थींदो आहे त यार मां ॻाए त सघां थो पर थोरो उहे जीअं खणी शर्मिला हूंदा आहिनि त यार मां हाणे कॉल करे कीअं गानो ॿुधायां ऐं आवाज़ु हालांकि उन्हनि जो सुठो हूंदो आहे पर उहे कोशिशि घटि कंदा आहिनि सो जेकॾहिं तव्हां शर्मिला आहियो जंहिंखे शाया चवंदा आहिनि आहियो त तव्हां इहो शर्म ख़तमु कयो ऐं तव्हां असांजे सेगमेंट में हिसो शामिलु करे सघो था सो शायदि कॉल ते कोई आहे ॾिसूं था हेलो हेलो अस्सलाम वालेकुम हैदर भाउ कहिड़ा हाल आहिनि अदी खे लॻो पियो आहे वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो जी अल्लाह जो शुक्र आहे बिल्कुलु ठीकु आयत कीअं आयत ख़ुशि आहे आयत वेठी आहे मूंसां गॾु ऐं आयत सां तव्हां ॻाल्हायो आयत हेलो आयत हथ खण हथ खणी आहे माशाल्लाह तमामु प्यारी अदड़ी आहे तव्हांजी हा न आयत आयत माशाल्लाह ॾाढो तव्हां आयत खां कुझु पुछो ॾिसां आयत अॼु थोरो नर्वस लॻे थी अॼु फस्ट टाइम अथसि मूंसां गॾु कंहिं शो में आई आहे ऐं हालांकि आयत वीडियोस ठाहींदी आहे मूंसां गॾु उते काफ़ी उन्हनि जो कॉन्फिडेंस बिल्ट हूंदो आहे पर हिते थोरो नर्वस छो माशाल्लाह ॾाढी प्यारी पई लॻे होस्ट अहिड़ी होस्टिंग थी करे भली भली असांखे ॾाढी सुठी पई लॻे अदा हा न ठीकु आहे माशाल्लाह माशाल्लाह प्यारी आहे अदा हा न बसि दुआ कजोसि माशाल्लाह अल्लाह कंदो तरक़ी कंदी तो वांगे माशाल्लाह नालो कंदी सिंध जो रोशन कंदी जी बिल्कुलु अदी कहिड़ो कलाम था नालो तो पंहिंजो ॿुधायो फहमीदा फ्रॉम बानसीदाबाद फहमीदा फ्रॉम बानसीदाबाद अॼु मुक़ाबिलो आहे तव्हांजो अदी मर्दनि सां
सो जी। पहिरीं कॉलर आयो तव्हां जी। फीमेल, सो 3 कॉल्स जेके असांखे अची चुकियूं आहिनि त उहे मर्द हज़रात जूं आहिनि। सो तव्हां छा था ॿुधायो? जी असां गाना ॿुधाईंदासीं। जी खुले वाले आयत देख हर पे करेंदे, खुले वाले आयत देख हर पे करेंदे, ई चंद्र जहिड़े मुखड़े को देखण ना देंदे, खुले वाले आयत देख हर पे करेंदे, कहर पे करेंदे, चंद्र जहिड़े मुखड़े को देखण ना देंदे। जी अदा। हा, ॾाढो ज़बरदस्त। आयत जे नाले सां तव्हां गानो ॻायो आहे। ठीकु आहे, तमामु ज़बरदस्त। थैंक यू अदी। फहमीदा बाण सईदाबाद खां कॉल कई ऐं हुननि पंहिंजो गानो ॿुधायो जंहिंमें असांजी नंढड़ी आयत में मुंहिंजी धीअ जो नालो शामिलु करे हिननि ॾाढो असांखे बि ख़ुशी ॾिनी। थैंक यू सो मच असांजी अदी। ऐं हिन वक़्तु आयत खां पुछां, आयत कीअं हुयो आवाज़ु? VIP वीआईपी त आवाज़ु न थींदो आहे, वीआईपी त माण्हू थींदो आहे, वेरी इंपॉर्टेंट पर्सन। आवाज़ु गुड थींदो आहे, सुठो थींदो आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त। त आयत चवे थी त वीआईपी। अच्छा आयत, जेके ॿिया अंकल ॻाए विया ऐं उन्हनि में असांजी जेका हीअ अदी हुई, बेस्ट कंहिं ॻायो आहे? हिन आंटी ॻायो आहे। ठीकु आहे, ऐं तव्हांखे पसंदि कयो आहे अदी फहमीदा। सो माशाल्लाह, अञा सिलसिलो जारी आहे। तव्हां कॉल करे सघो था ऐं पंहिंजो पसंदि जो कलाम ॿुधाए सघो था। सो आयत, तूं बि कुझु ॿुधाईंदीअ? छा ॿुधायां? छा ॿुधाईंदो? कुझु बि ॿुधाए। छा ॿुधायां? नात ॿुधाईंदा आहियो या कोई मनकबत ॿुधाईंदा आहियो? छा ॿुधाईंदा आहियो? ॿुधाए सघो था? भी मैं सोचा। सोचो जेसे पोइ मां कॉल वठां। ठीकु आहे, लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मंठार इंदड़ सऊदी अरब। सॉरी भाउ, नालो वरी ॿुधाइजो। मंठार इंदड़ सऊदी अरब। मंठार साहब, कीअं आहियो मंठार ईदर साहब? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ैरियत। तव्हां ॿुधायो? फर्स्ट क्लास। तव्हां छा था ॿुधायो सर अॼु? साईं तव्हांखे ॿुधायां को कलाम? जी जी। तुंहिंजे शहर में दिलबर ईंदो आहियां, तुंहिंजो मोहड़ ॾिसी मोटी वेंदो आहियां, तुंहिंजो मोहड़ ॾिसी मोटी वेंदो आहियां, तुंहिंजो मोहड़ ॾिसी मोटी वेंदो आहियां, तुंहिंजे शहर में दिलबर ईंदो आहियां, तुंहिंजो मोहड़ ॾिसी मोटी वेंदो आहियां, न की खाइण वणे न की पीअण वणे, न की वे कंहिं जाइ ते बीहण वणे, बसि तुंहिंजो मूंखे थो खिलण वणे, तुंहिंजी सूंहं ॾिसी मां जीअंदो आहियां। ओके अदा। माशाल्लाह साईं। मंठार भाउ साईं सऊदी खां कॉल कई, जंहिं चयो त मां तुंहिंजो मोहणो ॾिसी मोटी वेंदो आहियां। अलाए छो, बहरहाल कलाम सुठो हुयो। ऐं आयत खां पुछंदासीं। आयत, मोहम्मद का रोजा करीब आ रहा है, बुलंदी पे अपना नसीब आ रहा है, फरिश्तों ये दे दो पैगाम उनको, इलाही मिलाही नसीब आ रहा है। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त 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 आयत, बहितरीन बहितरीन बहितरीन। हिन वक़्तु ईंदासीं फ़ैसिले जे तरफ़, जिन जिन असांखे कॉल्स कई आहे। जुमन सातो साहब, ज़ुबैर अहमद चांडू साहब, लियाकत, फहमीदा बाण सईदाबाद ऐं मंठार, हिननि असांखे कॉल कई आहे। हिननि ॻायो आहे ऐं हिननि में जंहिं बेस्ट ॻायो आहे हिन वक़्तु ईंदासीं, उनजो नालो आहे जुमन सातो। जुमन सातो बेस्ट ॻायो आहे ऐं हिन वक़्तु कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। मोटी तोसां काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। आयत बि मूंसां गॾु हिन वक़्तु साथ ॾींदी। धरती जो जमालो, वाह वाह जमालो, वाह वाह जमालो। अल्फाबेट सेगमेंट में भलीकार चवंदुसि अवां सभिनीनि खे। ऐं मूंसां गॾु आहे आयत अॼु मौजूदु। आयत जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त
जीअं चवंदा आहिनि त पीउ पंहिंजे ॿारनि खे वधीक सुञाणींदो आहे, मां हिनखे कॾहिं कॾहिं ईअं 3D अख सां ॾिसंदो रहंदो आहियां। हिकु त ही हॉरर ड्रामा कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहे, ऐं उन खां अलावा जॾहिं पंहिंजी पढ़ाई मुकमल कंदी आहे ऐं होमवर्क करण खां पोइ हॉरर ड्रामनि खे वधीक ॾिसंदी आहे। आयत तोखे बि ख़बर न हूंदी त मां अॼु हिकिड़ो सुवालु पुछां थो, ओचितो, ठीकु आहे? हॉरर ड्रामनि में त कमु माना जेकॾहिं मिली वञे ऐं ख़ौफ़ जो को कैरेक्टर हुजे जी त आयत कीअं कंदी? छो त आईने ते त बीह करे हा नहीं हा बचाओ ईअं त कंदी रहंदी आहे, पर अॼु जेकॾहिं हिते कजे त ठीकु आहे करे वेंदो? जी। हली जो, अचो 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 अचो। सम्झो तव्हां पंहिंजे मुंहं सां आयत ॾिसूं था, अॼु परफॉर्मेंस थोरो चेक कयूंसि था त मतिलबु तव्हां पंहिंजे मुंहं सां वेठा आहियो, ठीकु आहे? ओचितो खड़को थींदो, पोइ माना भउ शुरू थींदो। जेकॾहिं हा पोइ तव्हां लाइटूं बंदि करायो न। लाइटूं बंदि कराया? लाइटूं कीअं? लाइट जेकॾहिं थोरी थोरी घटि, ओ यस, हिते वधीक न, थोरो 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 तेज़, थोरो तेज़, थोरो तेज़ तेज़, ताकी कैरेक्टर नज़र अचनि, कैरेक्टर नज़र अचनि। ओके ओके ओके, ही माहौल, ही माहौल, ही माहौल, ओके ओके, ठीकु आहे। त भई हिन वक़्तु तव्हां नॉर्मल बीठा हूंदव, हिन वक़्तु परफॉर्मेंस ॾिसूं था, क्लोज़ क्लोज़ क्लोज़, हा थियो, ठीकु आहे, क्लोज़ शॉट लॻणु घुरिजे, ओके। ऐं हिन वक़्तु तव्हां आईने ते बीठा आहियो, ठीकु आहे? जी जी आईने पंहिंजे मिरर ते बीठा आहियो, ओचितो ओचितो ओचितो, ओके। कौन है? कौन है यहाँ पर? मैंने पूछा कौन है यहाँ पर? हा 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 कौन है? हा 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 कौन है यहाँ पर? कौन है? कौन है? मैंने पूछा कौन है? कोई जवाब क्यों नहीं देता? कौन है? मैं हूँ। सामने हो ना मेरे। ऐसे सीधी खड़े हो जाओ, ऐसे ऐसे खड़े हो जाओ, ऐसे। माया तू उर्दू जा खाना हॉरर ड्रामा ॾिसंदी आं, सिंधी छो न ॾिसंदी आं? ॿुधाए, सिंधी छो न ॾिसंदी आहीं? हा ॾिसंदीअ न, छो त मां सिंधी जिन आहियां। तू सदाईं उर्दू जा ॾिसंदी आं हॉरर ड्रामा। हा न ॾिसंदीअ? ओके, कुर्सी ते वेही रहो, पोइ ठीकु आहे, तोसां ठाव आहे। ओके भई, ओके 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 ओके। लाइन ते ॾिसूं था, केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अदा छा हाल आहे भाउ? अदा, तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो भाउ? चलो पिया, ख़ुशि लॻो आहे पिया हो न? अल्फाबेट सेगमेंट में हिन महिल तव्हांजी कॉल शामिल थी चुकी आहे ऐं भाउ जो खे खच्चर अखर आहे। जी सर। खे खच्चर तव्हांजो अखर आहे, अल्फाबेट सेगमेंट में आयो। जी। ऐं अव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। सदा हुसैन भट्टी। गदा हुसैन? जी जी। गदा हुसैन। सदा हुसैन। सदा हुसैन। जी। असांजो उहो हूंदो हिकिड़ो दोस्त, उहो कॾहिं कॾहिं नालो रिपीट कंदो हुयो, सो इन जे करे मूंखे थोरी मुंझ थींदी आहे, कॾहिं कॾहिं आवाज़ु सम्झ में न ईंदो आहे। सदा हुसैन भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं हिन वक़्तु खे खच्चर अव्हांजो अखर आहे, सो तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो। 1 2 3 गो। खावर, खर्द, माग, खोल, कवार, खादी, कवार, गवान, कालू, खादू, कामिल, कार, खादू, खावद, 6 खामिद, खाउल, खालू, 8 खाइद, खाजू, 10। टाइम तव्हांजो अब थियो ऐं सदा हुसैन भाउ 10 काउंट करे सघियो। सो ॾिसूं था त अञा असांखे अॼु कहिड़ो कॉलर एॾो स्पीड सां सुठे तरीक़े सां अचे ऐं बहितरीन अंदाज़ में, यानी कि 20 सेकेंड्स में केतिरो स्कोर करे सघे थो। टॉप स्कोर आहे तक़रीबन 59 टॉप स्कोर आहे। सो अव्हां जल्दी जल्दी असांखे कॉल कयो ऐं हिन वक़्तु स्क्रीन ते नंबर तव्हांखे नज़र अचे पियो। हीअ अल्फाबेट सेगमेंट असां कंदा आहियूं जंहिंमें तव्हांखे हीअ अखर नज़र अचनि पिया। जीम जुती, काफ कुतो, थे थेलो, दाल दर, खे खच्चर, ते तारो।
हे हजम मीम मस ज़े ज़ंजीर। सो ही अखर अवां जे अॻियां असां रखंदा आहियूं ऐं तव्हां असांखे कॉल करे ॿुधाईंदा आहियो त तव्हां केतिरा क़ाबिल आहियो, यानी कि असां अव्हांखे अखर चूज़ करे ॾींदा आहियूं ऐं तव्हां 20 सेकंड्स में मुख़्तलिफ़ तेज़ नाला खणंदा वेंदा आहियो, तकड़ा नाला खणी वेंदा आहियो। जेतिरो स्पीड सां खणंदा ओतिरो वधीक बहितर हूंदा। लाइन ते सुधा केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी अदी केरु पिया ॻाल्हाइनि? मां रहमान थो ॻाल्हायां। अच्छा रहमान भाउ, कीअं आहियो? रहमान भाउ कीअं आहियो? हैदर भाई तव्हां कीअं आहियो? तबियत फर्स्ट ठीकु आहे? क्लास आहे, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जी जी ठीकु। रहमान भाउ हिन वक़्तु अव्हांजो जेको अखर आहे उहो आहे ते तारो। जी जी ते तारो अव्हांजो अखर आहे भाउ ऐं हिन वक़्तु टाइम स्टार्ट थियो। गदा हुसैन भाउ कॉल कई, उन्हनि 10 स्कोर कयो आहे ऐं अव्हां ॾिसो था त केतिरो कयो था। टाइम स्टार्ट थियो। 1 2 3 स्टार्ट। ते तारो ते तारो ते तितर हिकु ते तलवार ॿ ऐं सर तकरीबन ठूठ ठूठ काॾे आई ते तारे में? बस 3 काउंट था कयूं। हिकु ते तारो तव्हां चयो, 3 काउंट था कयूं तव्हांजो। 3 भाउ रहमान असांखे कॉल करे ॿुधायो त आया तूं खेॾी वेंदे न? ओके हेलो। अञा उहा कॉल जेका असां वटि ईंदी आहे, ख़ासि करे जेके तेज़ ज़हन जा असांजा जेके दोस्त हूंदा आहिनि या असांजी जेके अदियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे कॉल कंदियूं आहिनि, बाक़ाइदे उहे पार्टिसिपेट कंदियूं आहिनि हिन सेगमेंट में। अॼु उहो अञा अलाए छो सेकेंड कॉल थी चुकी आहे, सो न आयो आहे। ॾिसूं था थर्ड कॉल में मथां उहा एनर्जी हुजे जेका असांखे रोज़ मिलंदी आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु पिया ॻाल्हाइनि? महबूब बिरोई। महबूब बिरोई। तव्हां महबूब नालो अहिड़ो आहे मूंखे इहो रोज़ गानो साॻियो ई यादि ईंदो आहे। महबूब रुठल आहे। कीअं आहियो भाउ? केरु अकेलो पिया? माशा अल्लाह। छा था सम्झो अॼु आहे तयारी सुठे तरीक़े सां हिन सेगमेंट में? असांजी तयारी गाने ते आहे। गाने वारो त सेगमेंट ई हले वियो भाउ। उन ॾींहुं रहिजी वियो गानो। हाणे गानो त न आहे, पोइ अल्फाबेट सेगमेंट खेॾिबो न? न बसि पोइ ठीकु आहे भाउ, तव्हां सुभाणे कॉल कजो ज़रूरु। गाने में तव्हांजी कॉल शामिलु कंदासीं। महबूब बिरोई भाउ असांखे कॉल कंदो आहे। तव्हांजी पोइ हफ़्ते बि तव्हांजी कॉल हुई ऐं तव्हां शायदि गाने वारे सेगमेंट में ई कॉल कई हुई। सो ईअं तव्हां कोशिशि कयो जंहिं बि सेगमेंट में जेकॾहिं तव्हांजी कॉल लॻी थी वञे त उहो सेगमेंट खेॾो या सोचे सम्झी करे कॉल कयो त हिन सेगमेंट में कॉल कयां थो त मूंखे खेॾणो बि आहे। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं। साईं अदा मक़सूद बलोच थो ॻाल्हायां, लसबीला बलुचिस्तान खां वेंदा खां। अनवर? जी जी मक़सूद बलोच। हा मक़सूद बलोच साईं। जी जी मक़सूद बलोच भाउ माशाल्लाह अॼु छा था सम्झो विन कबो? जी माशाल्लाह। मीम मस अव्हांजो अखर आहे भाउ। जी जी ऐं 20 सेकंड्स तव्हांखे टाइम हूंदो। स्टार्ट तव्हांजो हाणे टाइम थिए पियो 1 2 3 गो। जी मक़सूद, महमूद, मोहम्मद उमर, मासी, मम्मू, मामी, मामी जान, मछली, मुराद, मुराद होटल, मुराद शाह, मुराद जान, मुराद दीन, मुराद उल्लाह, मुराद रहीम, 16 टाइम अप। मुराद खान। 16 सर टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम अप। 16 पोइ बि हिन वक़्तु तव्हां टॉप ते आहियो साईं। मक़सूद साहब तव्हां टॉप ते आहियो हिन वक़्तु टॉप ते आहियो ऐं कोशिशि कंदा कयो पंहिंजो नंबर ऐं पंहिंजी एड्रेस ज़रूरु लिखाईंदा कयो ताकी तव्हां ताईं असां प्रॉपर तरीक़े सां पहुची सघूं ऐं जेको तव्हां
गिफ्ट हासिल कंदा आहियो उहो तव्हां ताईं पहुची सघे। ऐं मां हिकु दफ़ो ॿी तव्हांखे रिपीट कंदो हलां थो त तव्हां जूं लिस्टूं तयारु थी चुकियूं आहिनि ऐं अव्हां ताईं हाणे गिफ्ट जिन जिन दोस्तनि खटिया आहिनि, जिन जिन असांजे अदिन खटिया आहिनि, सो उन्हनि ताईं उन्हनि जे घरनि ताईं असां पहुचाईंदासीं। सो धरती टेलीविजन नेटवर्क पहिरियों बि तव्हांजे घरनि ताईं गिफ्ट्स पहुचाया जेके तव्हां खेॾंदा आहियो, भली लॉकडाउन हुजे या कहिड़ी बि सिचुएशन हुजे। सो इन सिचुएशन में असां जेकॾहिं ज़िम्मेदारी सां ही शो कंदा आहियूं त तव्हां ताईं उहे गिफ्ट्स पहुचाईंदा आहियूं। इहो हिकिड़ो दफ़ो वरी बि चवां त थोरो लेट कंदा आहियूं। लेट मां मुराद इन करे कंदा आहियूं ताकी असां हिकु धक में वन गो में अवां सभिनि ॾे मोकिलियूं। असांजो उहो हिकिड़ो ॾींहुं ज़ाया थींदो आहे, ॿिनि महीननि जा गिफ्ट असां तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। सो लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम जी वालेकुम, मां मिसिस रहमान ॻाल्हायां पई त अदी मिसिस रहमान, कीअं आहियो तव्हां? जी जी ठीकु ठाक ऐं काइनात खे बि सलाम। काइनात न आयत, सॉरी आयत खे बि सलाम। आयत मिसिस रहमान तव्हांखे सलाम चए पई, ॻाल्हायोसि। वालेकुम अस्सलाम, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी ठीकु, तव्हांखे ॾिसी तमामु सुठो लॻो ऐं तव्हांजे बाबा जी मां भेण आहियां, ख़बर आहे तव्हांखे? हा असांजी अदी आहे, अदी मिसिस रहमान मां असांखे तव्हांजी कॉल पुफी कंदी आहे। आहियां। हा ठीकु आहे। सो ॾाढो सुठो अदी मिसिस रहमान तव्हां कॉल कई आहे ऐं हिन वक़्तु ही सेगमेंट यकीनन तव्हां ॾिठो हूंदो। जी जी अल्फाबेट सेगमेंट ही आहे अल्फाबेट सेगमेंट ऐं तव्हां जेकॾहिं हाणे जॉइन कयो आहे त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेकॾहिं तव्हां कंटिन्यू ॾिसो पिया त पोइ तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। जी अल्फाबेट सेगमेंट अल्फाबेट सेगमेंट आहे। सदा हुसैन भाउ 10 स्कोर कयो, रहमान 3 ऐं मोहम्मद महबूब बिरोई उन्हनि हिसो न वरितो, बाक़ी मक़सूद साहब 16 स्कोर कयो आहे। हिन वक़्तु तव्हां आहियो मिसिस रहमान। हाणे ख़बर पवंदी टॉप स्कोर आहे 16 ऐं तव्हांजे लाइ मां अखर चूज़ कयो आहे जीम जुती। जीम जुती अवां जो अखर आहे ऐं हिन वक़्तु तव्हां टाइम स्टार्ट थिए थो। ख़बर पइजी वेंदी त 20 सेकंड्स में अदी मिसिस रहमान केतिरो स्कोर करती। 1 2 3 गो। जेड़ो जाल जुती जज जहां जाखोर जानवर जमीला जबार जिन जिनड़ी जिन्नात जीत जूली जानू जान जपान जहाज जीवड़ो जीजी जुज़ो जेरो जीरो जामन जिस्म जोलिया जुज़ा जम जिम्मी टाइम अप। 26 ऐं इन जे विच में तव्हांजो स्कोर हुयो, सो काउंट कयूं था 26। तमामु ज़बरदस्त मिसिस रहमान, हिन वक़्तु तव्हां टॉप ते बीठा आहियो ऐं बहितरीनु अवां कोशिशि कई आहे। सो हिन वक़्तु सदा हुसैन, रहमान, मक़सूद ऐं मिसिस रहमान। अचूं था हिन वक़्तु असां हुन विनर जो नालो अनाउंस करण जे तरफ़, जंहिंखां पोइ असां ब्रेक ते वेंदा आहियूं। सो हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं हुयो कॉम्पिटिशन, जंहिं बेस्ट स्कोर कयो, उन्हनि जो नालो आहे मिसिस रहमान। ऐं आयत मूंसां गॾु आहे ऐं हिन वक़्तु असां ब्रेक ते वेंदासीं। ब्रेक ते ॾिसंदासीं आयत मुंहिंजो साथ ॾींदी। धरती जो जमालो, वाह जमालो, वाह। शेरो शाइरी सेगमेंट में असां सभिनी खे भली कार चवंदुसि ऐं हिन वक़्तु असांजो ही आख़िरी सेगमेंट हूंदो आहे जेको तव्हां ॾाढो ख़ूब इंजॉय कंदा आहियो ऐं हिन में ख़ासि करे ज़्यादातर असां वटि उहे माण्हू जेके शाइरी सां वाबस्ता हूंदा आहिनि, जिनके पोइट्री सां मोहबत कंदा आहिनि, जेके पोइट्री कंदा आहिनि ऐं पोइट्री पढ़ंदा आहिनि ऐं के वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु पोइट्री ॿुधंदा आहिनि। सो इन में असां सभई पार्टिसिपेट करे सघंदा आहियो, जिथे जिथे असां खे ख़ासि करे हिन सेगमेंट करण खां पोइ काफ़ी माण्हू अहिड़ा ऐं सुठा जेके जीनियस माण्हू असां जे हिन सेगमेंट में हिसो वठंदा आहिनि। सो मूंखे ख़ुशी थींदी आहे ऐं काफ़ी ॾाहा अदब सां जुड़ियल माण्हू असांजे हिन सेगमेंट खे पसंदि बि कंदा आहिनि ऐं हिन में हिसो बि वठंदा आहिनि। सो ॾिसूं था सभ खां पहिरियां पोइट्री शेरो शाइरी सेगमेंट में कंहिंजी कॉल आहे, कहिड़े शहर खां? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हर ख़त मुंहिंजी आहे शाइरी, हर ख़त मुंहिंजी आहे शाइरी, हीरत मुंहिंजी आहे शाइरी, मां तीअं पाण चवां ज़बरदस्त मुंहिंजी आहे शाइरी। हैदर भाई छा हाल आहे? कुझु आहे? फर्स्ट क्लास। मां नालो ॿुधाए छॾियो। भाऊ इशफाक अली वधो मीरो ख़ान शहर मां ॻाल्हायां थो।
इशफाक अली वधो। जी जी मीरो खान शहर में ऐं सभ खां पहिरियां जेको आहे सो आयत खे बि नंढड़ी आहे बेबी उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां सलाम ऐं उन्हनि जे लाइ दुआ आहे त सदाईं खिलंदी ऐं महकंदी रहे गुलनि वांगुरु। माशा अल्लाह। आयत खे सलाम कयो, अंकल सलाम कयो आहे वालेकुम अस्सलाम। ऐं अंकल तव्हांखे दुआ बि कई आहे, ठीकु आहे। पोइ अंकल जे लाइ तव्हां छा था चओ? अंकल खे वॾो बंगलो ॾिला। चए थो तव्हांखे बि दाई दुआ कई अथई त अलाह करे अंकल खे वॾो बंगलो मिले। आमीन आमीन। आमीन। अशफाक अली वधो साहब, हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट में अवां शामिल आहियो ऐं कहिड़ो शेर ॿुधायो था? बिल्कुलु ॿुधाईंदासीं। सोचनि में सुठी सुराण पैदा कर, सोचनि में सुठी सुराण पैदा कर, पंहिंजो हिते यार पाण पैदा कर। सख़्तु पथर न थी दुनिया कॾहिं न छॾई, अखरनि में कुझु आलाण पैदा कर। कुर्ब वारा किताब हर हर पढ़ तूं, कुर्ब वारा किताब हर हर पढ़ तूं, पंहिंजे ज़मीर में सुञाण पैदा कर। मोहबत मक़सद आहे महबूब जीवन जो, ज़िंदगी मां ज़िंदगी हाण पैदा कर। वाह वाह साईं वाह। ऐं ॿियो आहे भाऊ, इंसान हथां क़त्ल कीअं इंसान थो थिए, इंसान हथां क़त्ल कीअं इंसान थो थिए, उहो ॾिसी अफ़सोस ऐं अरमान थो थिए। जानवर बि ईअं कुसजंदो न आहे, टुकड़ा जीअं हू जवान थो थिए। नफ़्स जा थिया आहियूं पुॼारी, नफ़्स जा थिया आहियूं पुॼारी, तॾहिं हावी शैतान थो थिए। लालच ऐं लोभ में अची वियो आहे इंसान, कीअं सोच वचां नादान थो थिए। महबूब मसरूर ॾिसी धरतीअ ते दोज़ख, ॾिसी हाल असांजा ख़ुशी शैतान थो थिए। ॾिसी हाल असांजा ख़ुशि शैतान थो थिए। अशफाक अली वधो साहब, ॾाढो सुठो ऐं बहितरीनु। तव्हां मुख़्तलिफ़ थोरे टाइम में काफ़ी शेर असांखे ॿुधाए विया। सो थैंक यू सो मच भाउ अशफाक अली वधो भाउ। असांखे स्टार्ट ई उन्हनि शेर सां कयो ऐं उन खां पोइ उन्हनि पंहिंजो इंट्रोडक्शन असांखे करायो ऐं उन खां पोइ बि हुननि बहितरीनु शेर ॿुधाया। सो अव्हां बि असांखे ॿुधाए सघो था ख़ूबसूरत पोइट्री, जेकॾहिं तव्हां पोइट्री सां दिलचस्पी रखंदा आहियो। सो दुनिया में काफ़ी वॾा वॾा शाइर पैदा थिया आहिनि ऐं हर माण्हू शाइरी ॿुधंदो बि आहे, पढ़ंदो बि आहे। हर माण्हू न खणी चइजे, पर ज़्यादातर जेका अक्सरियत आहे उहा शाइरी खे पसंदि कयो वेंदो आहे। सो अव्हां असांजे हिन सेगमेंट में शामिलु थी सघो था। लाइन ते ॾिसूं था केरु आहे, कहिड़े शहर खां आहे, ऐं नंबर असांजो स्क्रीन ते आहे। तव्हां जल्दी कॉल करे असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाए सघो था। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, अमीन ख़ास केली फ्रॉम कराची। अमीन ख़ास केली फ्रॉम कराची। साईं कीअं आहियो? साईं अल्लाह जो करम आहे, तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैरियत आहे? हा हा आयत तमामु सुठी पई लॻे, मुंहिंजो सलाम ॾिजो आयत खे। ठीकु आहे, आयत खे सलाम। अंकल सलाम पिया कनि त फौरन जवाबु ॾियो। वालेकुम अस्सलाम। आयत ते मूंखे छा लतीफ़े जो शहर जी हिकिड़ी सिट तव्हांखे ॿुधायां थो आयत जे नाले ते। जे तूं बेत भाई से आयतूं आहिनि। हा हा साईं जे तू बेत भाई से आयतूं आहिनि। अल्लाह ताला वॾी जमार ॾेस। आमीन आमीन आमीन। तमामु सुठी पई लॻे। माशा अल्लाह। आयत अंकल तव्हांखे प्यार बि कनि था, दुआ बि कनि था, ठीकु आहे न? तव्हां पहिरीं दिलि में दुआ करे छॾिजो अंकल खे। ओके, गिव द रेस्पेक्ट, टेक द रेस्पेक्ट। सही आहे न? शाबाश साईं। अमीन ख़ास कल साहब, अशफाक अली वधो साहब असांखे कॉल कई ऐं हुननि ॾाढा ख़ूबसूरत शेर ॿुधाया असांखे। सो तव्हां मां बि ज़बरदस्त एक्सपेक्टेशन रखूं पिया त मुक़ाबले खे थोरो अञा माना तेज़ करिणो आहे, सख़्तु करिणो आहे, त शाइरी बि वरी उन हिसाब सां थियणु घुरिजे। सो छा था ॿुधायो? साईं शाह लतीफ़ जो शेर आहे। हा सुर मारूअ मां, सुर मारूअ मां जी जी। ऐं कीअं छॾियां सूमर आहे तिन पवारनि पचार, ऐं कीअं छॾियां सूमर आहे तिन पवारनि पचार, जड़ जिनी जी जाइ में लॻी रहे लुहार, मैखूं मोहबत संदियूं आहिनि हींअर मुंहिंजा ज़ार, पखा ऐं पवार मूं ॾिठे ॾींहं थिया। पखा आहिनि पवार मूं ॾिठे ॾींहं थिया। मूं ॾिठे ॾींहं थिया। जी साईं। जी हा। ॿियो कुझु साईं? ॿियो साईं शाह लतीफ़ जी शाइरी आहे जी। सुर आहे ससुई। जी साईं। सुर ससुई मां सर शाह साहब चवे थो त कोनम पाणू पातार में
भंवर भरे सच बिनी संदी गालड़ी इश्क आहे ऐं नज तूं न लई उञ जे पियो पियन पाण में जे पियो पियन पाण में। जी बिल्कुलु, तमामु सुठो साईं, तमामु सुठो। अमीन ख़ासकेली साहब बहितरीन जी कॉल अवां हिसो शामिल कयो कॉम्पिटिशन में ऐं अञा बि असां वटि खोड़ कॉलर ईंदा जेके असांजे हिन सेगमेंट में शामिल थियणु चाहींदा हूंदा। सो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते वञे पियो ऐं टाइम तमामु घटि आहे। जेकॾहिं तव्हां जल्दी असांखे कॉल करे पंहिंजी जीअं अशफाक अली वधो साहब ऐं अमीन ख़ासकेली साहब पंहिंजी शाइरी ॿुधाई आहे, अवां बि ॿुधाए सघो पिया। जेकॾहिं तव्हां पंहिंजी पोइट्री कंदा आहियो त इहो त अञा वधीक तमामु सुठो आहे। 4 चंड लॻी वेंदा, सोने ते सुहागो थी वेंदो। सो जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु पोइट्री कंहिं ॿिए जी ॿुधंदा आहियो या पढ़ंदा आहियो त बि बहितर आहे। लाइन ते सूं था किराए। अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। हैदर कादरी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं जो नालो छा आहे? सर गुलाम रसूल पंवर विलेज गाजी पंवर डिस्ट्रिक्ट दादू। गुलाम रसूल पंवर। साईं पंवर साहब ठीक लॻा पिया आहियो? सर अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु साईं बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं यकीनन तव्हां असां हिन सेगमेंट खे ॾिठो हूंदो। जेके 2 कॉलर पहिरियां कॉल करे चुका आहिनि उन्हनि जी शाइरी बि तव्हां ॿुधी हूंदी। जी सर, जी जी सर। पंवर साहब पंहिंजो हिसो छा थो शामिल करे? साईं शुरूआत साईं शाह साहब जी शाइरी खां कंदासीं। जी साईं। साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, जी साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पाण तारी तूं, जे राज़ी थी मूं त मेरिया ईमान लहा। माशाअल्लाह साईं माशाअल्लाह। सर अर्ज़ थो करे। हाँ साईं। त पढ़ी जन परूड़ियो, पढ़ी जन परूड़ियो पोइ वरी न पढ़ियाऊं, मूं तूं किबल अंत मूं तूं अंदर मञाऊं, फल कुरूनी अद कुरकुम विथ न विधाऊं, वना न करब लए मिन हबलिल वरीद लोचे कराऊं, वफी अनफुसकुम अफला तुबसिरून चिट्टो ॾिठाऊं। हाय 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 हाय। वला बिकुल शइ मोईद कुल में वेसाउ कयाऊं, वाह वाह वाह। जन पढ़ी पुरझियो की न की त कुफर कयाऊं, हाय 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 हाय। पढ़िया ज़बान सां पर दिल न लाताऊं, हाय हाय हाय। हिन कन जो हुन कन मां कढी छॾियाऊं, जानन चन चवे क़ुरान पढ़ियो न पढ़ियाऊं, हाय हाय हाय। बाक़ी उथलाए उथलायूं उन्हनि नाहक पनाह पुर्रा कया। हाय 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 हाय। साईं अर्ज़ पियो करे। हाँ साईं। साईं चवे पियो त जेकी मंझ जान तारीअ तगे तुंहिंजे, जेकी मंझ जान तारीअ तगे तुंहिंजे, लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदलूं छुटंद सां न कर को फेरो फज़ल जो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। सर अर्ज़ पियो करे त पोखिणी अथई त पोख, पोखिणी अथई त पोख न त पाणी बि थींदुई पोइरो, मुद बि वेंदई चढ़ी पोइ सुकी थींदई सोक, जिते लुणंदो सारो लोक उते सिकंदे हिकिड़े संगल आहे। हाय 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 हाय। उते सिकंदे हिकिड़े संगल आहे। वाह गुलाम रसूल पंवर साहब। सची ॻाल्हि आहे त जेको तव्हांजे अंदाज़े बयां में ठहराव हुयो, हिकु त सिलेक्शन ॾाढी ख़ूबसूरत खई तव्हां शाइरी जी, ॿियो वे ऑफ टॉक ऐं तव्हांजी जेका प्रेज़ेंटेशन आहे उहा ख़ूबसूरत माशाअल्लाह बहितरीन लॻो। त वाकई गुलाम रसूल पंवर साहब तव्हां हीअ कॉल करे अञा मुक़ाबले खे सख़्तु करे छॾियो, यानी कि हेल्दी कॉम्पिटिशन बणाए छॾियो आहे। सो माशाअल्लाह हिन वक़्तु अवां कॉल करे सघो था। स्क्रीन ते नंबर बिल्कुलु अची रहियो आहे ऐं तव्हां जीअं अशफाक अली वधो साहब सां कॉल कई, अमीन ख़ासकेली साहब कराची मां कॉल कई ऐं गुलाम रसूल पंवर भाउ सां कॉल करे बहितरीन मुक़ाबिलो करे रहिया आहिनि ऐं तव्हां बि कॉल कयो। हिन वक़्तु ॾिसो था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं हैदर भाई? फर्स्ट क्लास, आप सुनाएं कैसी हैं? अल्लाह का शुक्र, ठीक माशाल्लाह। आज आपकी क्यूट सी बेटी आई हुई है आयत, बहुत प्यारी है माशाल्लाह। आयत मेरी बहुत सारी दुआएं हैं आयत के लिए। अल्लाह ताला ये हमेशा खुश रहें, इसी तरह हंसती मुस्कुराती रहें। आमीन आमीन। आयत
क्या बात करेंगे आप कुछ आयत से? आप कुछ? हेलो आयत, कैसी हो? ठीक हूँ, आप कैसी हैं? मैं भी ठीक हूँ, अल्लाह का शुक्र है। माशाल्लाह बहुत क्यूट हो, अपने बाबा की तरह। थैंक यू। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू जी। अपना इंट्रोडक्शन और शायरी। फिरोजा बात कर रही हूँ सक्खर से। फिरोजा बात कर रही हैं सक्खर से। और मुकाबला सख्त है फिरोजा, और कंपटीशन जो आज मुझे अंदाजा हो रहा है। यकीनन आपने देखा होगा और शायरी आपने सुनी होगी, देखी होगी, तो कंपटीशन सख्त है। देखते हैं आज फिरोजा क्या हमें सुना रही है शायरी में। जी, सारी दुनिया के रिवाजों से मोहब्बत की थी, सारी दुनिया के रिवाजों से मोहब्बत की थी। तुमको याद है जब मैंने मोहब्बत की थी, तुमको याद है जब मैंने मोहब्बत की थी। उसे राज़दां समझकर बताया था हाले दिल, फिर उस शख्स ने मुझसे अदावत की थी। जब तेरी यादों ने आंखों को भिगोया था, मैंने एक नाम की तस्बीह पे तिलावत की थी। उसको छोड़ के हंसते हुए घर आकर, उसको छोड़ के हंसते हुए घर आकर इतना रोए थे कि आंखों ने शिकायत की थी। मेरे उजड़ने का सबब जब भी किसी ने पूछा, मेरे उजड़ने का सबब जब भी किसी ने पूछा, मैंने बस इतना बताया कि मोहब्बत की थी। मैंने बस इतना बताया कि मोहब्बत की थी। थैंक यू सो मच अदी फिरोजा सक्खर से आपने कॉल की और बहुत अच्छा शेर सुनाया आपने। ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे हिन वक़्तु। अदी फिरोजा बि ॾाढो सुठो शेर पढ़ी वई आहे ऐं उन्हनि जो बि अंदाज़ ॾाढो बहितरीनु हुयो। सो मुक़ाबिलो बिल्कुलु आहे ऐं ख़बर पवंदी त हिन वक़्तु ॿिनि माण्हुनि में त ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। सो प्रेज़ेंटेशन बि ॾाढी बहितरीनु रही आहे ऐं थोरी ॾुखियाई बि पेश अचे पई त केरु बेस्ट आहे। ऐं वरी बि इहो हिकिड़ो जुमिलो ज़रूरु चवंदुसि त जेकॾहिं कंहिं हिकिड़े जो नालो अनाउंस थींदो आहे त हिन जो मतिलबु इहो न आहे त हिननि में जेके ॿियनि शाइरी पढ़ी आहे उहे अॻिते नथा पढ़ी सघनि या उन्हनि जी सही न आहे पढ़ियल। न, बहितरीनु सभिनी पढ़ी आहे, पर वक़्तु कॾहिं कॾहिं हिकिड़ो टाइम हूंदो आहे कि टाइम जी गेम हूंदी आहे। सो उन वक़्तु कंहिंजा अहिड़ा एक्सप्रेशन लफ़्ज़नि में अची वेंदा आहिनि जेको ज़ाहिर थींदो आहे। सो ॿ कॉल्स जेके हिन वक़्तु जीअं अदी फिरोजा पढ़ियो उन्हनि बि ॾाढो ज़बरदस्त, पर हिन वक़्तु विनर अनाउंस कंदासीं जंहिंजी शाइरी जे लफ़्ज़नि में एतिरी कमांड हुई जो लॻे पियो त वाक़ई हिकिड़ो मज़ो अचे पियो। सो तव्हांजे साम्हूं उन विनर जो नालो आहे ऐं टाइम बि पंहिंजो पुॼाणी ते अचे पियो। जंहिं ही शेरो शाइरी सेगमेंट विन कयो आहे, नालो आहे ग़ुलाम रसूल पवार। हिन सां प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे ऐं अवां सभिनीनि खे जिन जिन जा बि गिफ्ट्स काफ़ी ॾींहंनि खां जेके निकिरंदा अचनि पिया उहे लिस्टूं तयारु थी चुकियूं आहिनि। अवां ताईं इनशाला कुझु ॾींहंनि में तव्हां ताईं उहे पहुची वेंदियूं ऐं ज़रूरु पंहिंजो इहो हाल जेको आहे या जेको तव्हां ताईं पहुचे त ज़रूरु असांजे धरती टेलीविज़न नेटवर्क जो ही पेज आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो, उनखे लाइक कंदा कयो, शेयर कंदा कयो ऐं उते पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो ऐं गिफ्ट मिले त ज़रूरु ॿुधाइजो। ऐं पर्सनली जेकॾहिं हैदर कादरी सां तव्हां जॉइन करणु चाहियो त HYDER हैदर कादरी मुंहिंजो ऑफिशियल पेज आहे ऐं हैदर कादरी एक्टर नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, जॉइन करे सघो था। थैंक यू आयत, तव्हां अॼु असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं तव्हां असांजे शो में आयो। सो हिकु नंढिड़ो गिफ्ट असां आयत जे लाइ बि रखियो आहे। सो ही आयत खे असां ॾींदासीं गिफ्ट। आयत वठिबो आहे गिफ्ट, वेही करे थी वठे। ठीकु आहे आयत, थैंक यू सो मच। वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अव्हां सां गॾु हाज़िर थींदो।
आयत मूंसां गॾु साथ ॾींदी धरती जो जमालो वाह जमालो वाह वाह जमालो।